अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मां आवां जी होस्ट मकसद बलोच मां अवां खे टंडो बागो मां असांजे रिपोर्टर इनायत अली रुस्तमानी जी रिपोर्ट ॾींदी हलां। डिवीज़नल सदर नवाब अबूबकर टालपुर रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त टोटल 95 उम्मीदवार PTI जा बदीन ज़िले में असां बिहारिया आहिनि। ख़ासि करे PS 71 तलहाट जेको मुंहिंजो तक आहे हिन ते बिहारिया आहिनि। हिन वधीक चयो त UC साहब खान में PP MPA पाण वर्क करे रहियो आहे जेका कानून जी भॼकरी आहे। हिन वधीक चयो त 2018 जे तकबंदी रद्द कराई आहे जेको ग़लति आहे। हिन आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त इलेक्शन फौज जे रेंजर्स जी मौजूदगी में कराई वञे। असांजे बेनिफिक्सिस असांजा फाड़िया अथनि, असांजा झंडा फाड़िया अथनि। जीअं असांजा तलार में वार्ड नंबर 8 में असांजा बेनिफिक्सिस फाड़िया अथनि, पर इहो हिननि जो ज़ाहिर पियो करे त हिननि खे बि PTI खां ख़ौफ़ज़दा आहे ऐं ॾिसनि था त PTI हिते पंहिंजी जड़ूं मज़बूत पई करे। ऐं इंशाअल्लाह इहा हिन इलेक्शन में लोकल बॉडीज़ इलेक्शन में हींअर तव्हां ॾिसो था जेकी फर्स्ट सेशन में जेको फेज़ में थियूं आहिनि इलेक्शनूं उन में धांधली केतिरी धांधली थी आहे। जे ईअं ई हिननि खे धांधली कराइणी आहे त पोइ इलेक्शन न कराइनि। मुंहिंजी इलेक्शन कमीशन सां दरख़्वास्त आहे त महिरबानी करे हिते जेके पोलिंगूं आहिनि ऐं हीअ पोलिंगूं चेंज पियूं थियनि। हाणे मीर साहिब खान टालपुर में पोलिंग खॾरे मां खणी अहिड़ी जाइ ते वञी आयूं शीदी में वञी पोलिंग रखी अथनि जिते छा नालो घस बि कोन्हे ऐं बरसातूं पयूं आहिनि, रस्तो बि कोन्हे त माण्हू हुते पुॼी सघनि फैमिलियुनि सां गॾु ऐं वोट जो पंहिंजो राइट करे सघनि। इहा ई आहे इलेक्शन कमीशन सां दरख़्वास्त त पोलिंगूं हिते खॾारे में मीर साहिब खान टालपुर जी देह जी नाल जी थिए ऐं उहा माण्हुनि खे सहूलियत बि आहे, हिते रस्तो बि आहे, हुते त रस्तो बि कोन्हे त माण्हू कीअं हुते पुॼी सघे। हुननि जा जेके बि नुमाइंदा आहिनि उहे वर्क करनि पिया ऐं हुननि जो वॾो प्रोग्राम आहे धांधली जो। त इन लाइ असांजी रिक्वेस्ट आहे त पाक फ़ौज रेंजर्स खे तलब कयो वञे।